दोस्तों अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम नंबर 4 आहे ऐं हीउ एल्बम एॾो भलो आहे ऐं जंहिं बि ॿुधो हूंदो उन वाह वाही कई हूंदी। ऐं हिन एल्बम में तव्हांखे ॿुधायूं त शमन अली मीराली जो 5वीं एल्बम ऐं इख़बार समेत 1999 तव्हांखे मां साम्हूं ॾेखारियां थो। हीउ 4थों एल्बम शमन अली मीराली जो 5वीं एल्बम ऐं हिन में जेको गीत आहे मुंहिंजी पसंदि जो एॾी मोहबत मूंखे तूं ॾे न पहिरीं, इहो इंडियन धुन ते आहे। एल्बम तमामु बहितरीनु आहे। दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, कमेंट्स शामिलु कयूं, उन खां बाद अॻिते हली तव्हांखे एल्बम जे बारे में ॿुधायूं था। पहिरियों कमेंट्स आहे शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस वीडियो। वहीद भाउ लिखियो आहे फेवरेट सॉन्ग टोटल, वॾी महिरबानी वहीद भाउ। उन खां पोइ वरी शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे आल सॉन्ग सुपर हिट। वरी वहीद भाउ लिखियो आहे सुपर हिट सॉन्ग्स ऐं खोड़ सारा प्यार, वॾी महिरबानी वहीद भाउ। वरी वहीद भाउ 2 कमेंट्स कया आहिनि फेवरेट सॉन्ग टोटल, वॾी महिरबानी भाउ वहीद। तव्हां जहिड़ा प्यारा दोस्त शहबान सोलंकी वारा भाउ, हसन महर वारा भाउ, सभिनी जी वॾी महिरबानी, कमेंट्स कंदा हो, कुर्ब तव्हां भाइरनि जा। अहिड़ा खोड़ सारा मास्टर मंज़ूर जा एल्बम जेके बि आया मार्केट में, ऐं तव्हांखे पहिरियों ॿुधायूं त हीउ 3हों एल्बम, 4थों एल्बम, 5हों एल्बम, इहे 3 एल्बम हिकिड़े ई साल में आया आहिनि। फस्ट एल्बम 3हों आहे 1999 जो ऐं अहिड़ा एल्बम मास्टर मंज़ूर ॾींदो वियो, शाइरी तमामु बहितरीनु खणंदो वियो, नालो हुनजो माना उन्हनि फ़नकारनि जी लिस्ट में आयो जेके टॉप ते हलनि पिया हिन दौर में। तमामु बहितरीनु एल्बम आहे ऐं हिन जी सिलेक्शन कार वहीद हकड़े जी आहे ऐं वहीद हकड़े ई ईअं सम्झो त हिन खे टॉप ते आंदो भली शाइरी ॾेई करे। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु न कयो आहे ऐं हिन में तव्हांखे ॿुधाईंदासीं त गीत कहिड़ा कहिड़ा हिन एल्बम में आहिनि। ठीकु आहे, त हलूं था हिन जे पहिरें गीत ॾे। पहिरियों गीत वहीद हकड़े लिखियो आहे असां बि त ॾिसूं उहो यार तुंहिंजो कहिड़ो आहे, जंहिंजे करे हर हिकु सां थो कयो जहिड़ो आहे। ज़बरदस्त गीत आहे ऐं हीअ एल्बम तमामु बहितरीनु अथव। हुन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे मूंखे ख़बर आहे ऐं उन खां पोइ आहे गीत वहीद हकड़े जो आहे तोखे त ख़बर आहे मां केॾो मजबूर आहियां। उन खां पोइ आहे ज़ाहिद हुसैन जी शाइरी आहे कासिद ॻाल्हि कर ऐं हीअ इंडियन धुन ते आहे गीत। ऐं उन खां पोइ आहे बशीर बेवस जो कलाम आहे तमामु बहितरीनु, सम्झां थो तुंहिंजूं मजबूरियूं। उन खां पोइ आहे बशीर बेवस जो वरी कलाम आहे मौला दुश्मन खां बि पासो। ऐं उन खां पोइ वहीद हकड़े जो कलाम आहे सुहिणी सूरत खे सिंगारे, हीअ ज़बरदस्त गीत आहे। ऐं उन खां पोइ आहे गीत अख पिरीअ जी अहिड़ी जो निहारे त मारे, वार वॾा कारा घाटा, इहो त ॿुधो ई हूंदो, फेमस गीत आहे। उन खां पोइ गीत आहे पाण ॾाढनि सां थो प्यार कयां खुटको थो खाए छा थींदो अलाए, उर्दू शाइरी आहे। ऐं उन खां पोइ वहीद हकड़े जो कलाम आहे एॾी मोहबत मूंखे तूं ॾे न पहिरीं। हाणे दोस्तनि काफ़ी जेके आहिनि नवां परस्तार, कुझु पुराणा परस्तार, उन्हनि गीत हे ॿुधा बि हूंदा त जंहिंजे करे हर हिकु सां थो कयो जहिड़ो आहे, या वरी अख पिरीअ जी अहिड़ी। असल में उन्हनि खे काफ़ी दोस्तनि खे ख़बर न हूंदी त एल्बम इहो आहे कहिड़ो। त एल्बम नंबर 4 आहे वॉल्यूम 20-35 ऐं वीडियो थोरी आहे मुख़्तसिर आहे, दोस्तनि खे जीअं थोरी ख़बर पए असां इन करे ई कमु रखियो आहे। जंहिं दोस्त खे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु करे, चैनल खे सब्सक्राइब करे अहिड़ा नवां वीडियो ऐं मालूमात जे हिसाब सां रखिया वञनि था। काफ़ी दोस्त पसंदि बि कंदा। ठीकु आहे, नेक्स्ट वीडियो में इकट्ठे आहियूं।